खबर शामिल कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में वाध ते ॻणती ज़ाहिर करे छॾी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अहिड़नि फ़ैसिलनि लाइ सलाह मशवरा ज़रूर थियण घुरिजनि। आसिफ अली ज़रदारी चयो त हू अवाम खे रिलीफ ॾियण आया आहिनि ऐं इहा ई संदन पहिरीं अवलियत आहे। अॻूणे सदर चयो त हू जल्द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदो ऐं मुआशी टीम बाबति ॻाल्हियूं कंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त पेट्रोलियम अघनि बाबति आसिफ अली ज़रदारी जी राय जो उहे एहतराम कनि था। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध जो फ़ैसिलो बिल्कुलु सही आहे। ओगरा फार्मूला तहत पेट्रोल जूं क़ीमतूं तय कंदी आहे। मिफ्ता इस्माइल चयो त IMF जो प्रोग्राम शुरू थी चुको आहे। डॉलर जी क़ीमत लगातार घटिजी रही आहे। मुल्क पंहिंजे पेरनि ते बीही रहियो आहे। नाणे वारे वज़ीर चयो त पहिरीं अगस्त खां 15 अगस्त ताईं डॉलर की कीमत में घटताई आई ऐं रुपयो सगारो थियो। हुन चयो त PTI मुल्क के मुआशी नुक़सान में छॾे वई हुई। IMF समेत को बि पैसा ॾियण लाइ तयार कोन हो। नाणे वारे वज़ीर मूजिब हू कर्ज़ लाइ आमादगी वारो लेटर अॼु ई IMF वटि मोकिले छॾींदा। उम्मीद आहे त IMF जी बोर्ड जी गॾिजाणी हुन ई महीने थींदी ऐं कर्ज़ मंज़ूर थी वेंदो। खबर शामिल कंदासीं। रोहिड़ी खां त्रोहिड़ी वेझो रोड हादसे में फौत थियलनि जो अंग वधी 8 थी वियो आहे। ज़ख़्मी थियलनि में 30 खां वधीक माण्हुनि खे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो आहे। रोहिड़ी बाईपास वटि ड्राइवर खे निंड अचण करे मुसाफ़िर कोच कल्टियूं खाई में खॾे में किरी तबाह थी वई। हादसे बैदि क्रेन घुराए कोच हेठां दबियल मुसाफ़िरनि खे ॿाहिरि कढियो वियो। हादसे में हिकु औरत समेत 8 मुसाफ़िरनि जे फौत थियण जी तस्दीक पिणु थी आहे, जॾहिं त 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सखर बाईपास वटि मुसाफ़िर बस जे हादसे में जानी नुक़सान ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर जे कमिश्नर हिदायत कंदे चयो आहे त ज़ख़्मियुनि खे फ़ौरी बहितर तिबी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। मुराद अली शाह हिदायतूं जारी कंदे चयो आहे त हादसे में फ़ौत थी वियलनि जे पोइरनि सां मुकमल ताउन कयो वञे। यादि रहे त सवात खां कराची वेंदड़ बस सखर बाईपास वटि कल्टी थी पई हुई। ॿिए पासे मुल्तान में स्लीपर बस ऐं आयल टैंकर में टक्कर जे नतीजे में 20 मुसाफ़िर सड़ी फौत थी पिया, जॾहिं त 6 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। मोटरवे M5 ते मुसाफ़िर बस ऐं आयल टैंकर में टक्कर खां पोइ ॿिन्ही खे बाहि वकोड़े वई। बाहि सबबि मुसाफ़िरनि खे बस मां निकिरण जो मौक़ो ई न मिली सघियो। हादसे जे नतीजे में बस में सवार 20 ॼणा सड़ी फौत थी विया, जिन में औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। हादसे जो शिकार थियल बस लाहौर खां कराची वञी रही हुई। हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियल 6 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। मटियारी शहर में पीरसन जो लावारिस हालत में लाश हथ कयो वियो आहे। पुरानी नादरा ऑफिस साम्हूं मेन बस स्टॉप वटां अणॼातल पीरसन जो लावारिस हालत में लाश हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त हथ आयल लाश जी सुञाणप चोदकी वासी अनवर शाह तौर थी आहे। पुलिस मूजिब पीरसन जे फौत थियण जो कारण मालूम नाहे थी सघियो। दादू जे रेलवे स्टेशन वटि रेलगाॾी मां पुरस्कार नमूने फौत थियल औरत जो लाश हथ कयो वियो आहे। इतला ते रेलवे पुलिस पहुची औरत जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। रेलवे पुलिस मूजिब फौती औरत जी सुञाणप हैदराबाद वासन नज़ीरा ज़ाल मोहम्मद उस्मान दायो तौर थी आहे। पुलिस जो चवणु आहे त औरत जे फौत थियण जो कारण मालूम नाहे थी सघियो। वधीक जांच कई पई वञे। सांगड़ में खबर शामिल कंदासीं त सांगड़ वेझो भाॼी सां भरियल 2 मज़दाउनि में आमूं साम्हूं टक्कर लॻण सबबि हिकु ॼणो फौत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो। चक ट्रेवी जमड़ाऊ वटि सब्ज़ी सां भरियल 2 मज़दा में टक्कर लॻण सबबि 20 वरे जो ड्राइवर ज़ुल्फ़कार अली बिरोही फौत ऐं अब्दुल मालिक बिरोही ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
ॿिए पासे ठिकराठो वेझो ट्रैक्टर कल्टी थियण सबबि ड्राइवर फौत थी वियो। ॻोठ गागनाव लिंक रोड वटि ट्रैक्टर कल्टी थियण जे नतीजे में 37 वरे जो ड्राइवर मोहम्मद मुराद मंगरे जो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। अस्पताल नींदे ज़ख़्मनि जी सट न सहंदे रस्ते में फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मोहम्मद मुराद मंगरियो ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई, जंहिं सबबि रोहिड़ी वापसि घर अची रहियो हो त हादसो पेश आयो। बांदी वेझो मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में आमू साम्हूं टक्कर सबबि ड्राइवर सख़्तु ज़ख़्मी थी पियो। लजपाल होटल वटि मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में टक्कर लॻण सबबि ड्राइवर बिलाल शाह ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मी ड्राइवर खे नवाब शाह अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। मीरवा गोरचाणी वेझो नौजवान वाटर कोर्स में बुॾी फौत थी वियो। ॻोठ मीर ग़ुलाम अली ठालपुर वासी 35 वरे जो नौजवान देवसी वल्द धर्मू वाटर कोर्स में बुॾी फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश वाटर कोर्स मां कढाए ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले करे छॾियो। ॿिए पासे राणीपुर वेझो नौजवान घरू अणबण सबबि रेलगाॾी हेठां अची मुबैना तौर आपघात करे छॾियो। रेलवे स्टेशन वटि नौजवान घरू अणबण सबबि कराची खां फैसलाबाद वेंदड़ मिल्लत एक्सप्रेस ट्रेन हेठां अची आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सेवण वेझो तेज़ बरसात पोरहतनि जा घर डही पट थी विया आहिनि। हिकु नौजवान फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। तेज़ मींहुं पवण सबबि मंछर डंड जे कंधीअ ते अॾियल साईंदाद शेख जे घर जी छित किरण सबबि संदन नौजवान पुटु नियाज़ अली शेख फौत थी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त तेज़ बरसात दौरान घर जी छित मां गार्डर किरण सबबि नौजवान नियाज़ शेख फौत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान सऊदी अरब में मज़दूरी करे घर जो गुज़र सफ़र कंदो हो। खैरपुर वेझो 2 हफ़्ता अॻु 11,000 वोल्टेज बिजली जे लड़कियल तारुनि मां करंट लॻण सबबि ज़ख़्मी थियल नौजवान कराची जी अस्पताल में फौत थी वियो आहे। बिजली जी तारुनि मां करंट लॻण सबबि ज़ख़्मी थियल ॻोठ सांगी अबड़ा वासी 18 वरे जो नौजवान बिलाल पुट मुमताज़ अली अबड़ो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे कराची जी अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। नौजवान जी फौतगी जो इतला मिलण ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची